मजे मोमे थोड़ा नो प्रॉब्लम नो प्रॉब्लम नो Good. Very good, Maharji. Good. Very good, Maharji. Very good. बाबा जी पूरी पंचून घुराए रोपने कॉलेज के गिरफ्तार कर ना 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 साहब ना मेरे मुसा वादो करो मुझे वर्दी जुमल के तो लिखी नहीं ना स्पेशल बाहर की रोपनो कॉलेज जिया गिरफ्तार थी तो छोजी हाल डिमांड पूरी थी यो तो सा बातो आहे ना कोई बुद्ध बोल सरकार बदले गारुण जरजी पास You are God brother, Mr. Paul. आज बोलसा. खोले बोल सरकार मताने रुपए के सामू पकड़ने की कोशिश कई रुपए के सामू पकड़ मना मौत की दावत देनी आई तो जी पलटन कारुंजर चप्पल में दी तो शोर शराबो थी दो शोर शराबो थी दो तो रुको ताने को मती भी दो जना हुई हुई कौन न करे ओके यही करना से हाल यही करना से टाइसन कहाँ गया तो जैसी रूपो हो न अंग्रेजन जो नक में दम कयो छो हाँ छोटा पांचो रूपो मांझी मुर्चो ये दिठई रागी वेर में ये भूरन जे टेलीग्राफ जो तारू टोलू आयो न जे थाणन ते हमला कया वाह यो कर्नल फ्रूट हो जंहिं लश्कर में पंहिंजे रूपे बाकर कटो मचाए छॾियो ऐं हुनजा घणा सिपाही मारे छॾी ऐं इहो पाण ख़ास दरवाजे मां निकिरी नंगर जे उत्तर में ॻोठ पूरनवाई में नाथो मेघवाड़ जे मादीअ जे आदोड़ में वञी पनाह वरिती हाँ ये तॾहिं त असांजे शहीद कुल ने त्रोट जा पेरा खणी हे वञी लाठी जे घर दिर कया ऐं पूरे घर जी तलाशी वरताऊं पर थप ऐं बदबू जे कारण माटीअ जा उथी न विया ऐं ईअं इहो हरामी बची वियो ये ख़बर ने यो पे बतायो माझे रूपे जी गिरफ्तारी महावजी लोहाणे जो हथ आहे माझे रूपे के कर्नल टूट माझे हथन से गिरफ्तार कराए कर्नल टूट बड़ो जालिम आहे ये माझे रूपे का जरे जरे जो हिसाब वठंदो मुखे भई त किथे माझो रूपो हार न मञे वे ना ना थे चिन रूपो पांजो मांझी मुर्चो ना ना थे चिन ना ये कौन थींदो अजो की रात सिर्फ अजो की रात पंहिंजे रूपे जी जिंदगी बची वञे पाण अधु रात जो कर्नल टूट जे कैंप ते हली था कड़कूं ॾिसां
और ॾिसां त कीअं न पंहिंजो रूपो तो आज़ाद थे। हे ईअं थिए जो रुपए खे आज़ाद कराए सघो त पोइ इन खां वधीक पाण खे ॿियो छा खपे। ओए हलदाली पंहिंजा हथियार साफ़ कयूं, चाकू ऐं तलवारुनि खे तेज कयूं ऐं पंहिंजे ॿारनि खे बि इन हमले जे लाइ तयार कयूं। हल ए बापू मुझी जान भेण धरती माता की आजादी लाइ हाजिर आहे। ए अभी ने छडियो आऊं तो रुपले जी आजादी लाइ असां गॾला ई फरंगी हिक रुपले खे मारींदो त सिंध मां त 1000 रुपला पैदा कंदी। पर खड़ी वाली कोन हा। मां जो ॾीकरो धरती माता जो हर ॾीकरो रुपलो है। ए लतीफ़ सरकार चई आहे न ए सूर मरी सोब खे त दिल जा वहम विसार हण भाला विड़ फाकरी आदि ढाल मढाल मथा तेग दरार मार तो मदारो थिए। जिंदाबाद ए मारो ॾीकरो आओ ये रुपलो Good. Very good. Mr. Baharji. Good plan रही। रोपड़ा गोली हथी का थी। बुरी जगह ऐसी पंजो वायदो वफा करे छॾियोसि। हींअर पूरी पार कयो युवराज मारो शर्त मन हे वीरा वाए पार करे बोॾे सभु ज़मीन असांजे हवाले करो। No problem. No problem. Very sad. Mr. Baharji. Very sad. रोकने वाला सभी जमीन जो रिकॉर्ड सारे विया है। तव्हां जंहिं जमीन लाइ चवंदो तव्हांखे नओं रिकॉर्ड ठाहे ॾिनो वेंदो। अब हो रही सर अंदर ठाहे छॾियो मने सोचे हठी सिकेटी पूरी जो मालिक पढ़ो। रिलैक्स लाथो रिलैक्स इट मीन्स सबर। अॼु असांखे सोडा हथ न आया। जॾहिं असांखे सोडा हथ अची वेंदा असांजो बिहार सिंध ते कब्ज़ो थी वेंदो। पोइ पारकत छा पारकत जो पूरो खज़ानो तोखे मिस्टर महावीर खे विराए ॾींदुसि। बुरी जगह ए रूपे जी कारोजर मां गिरफ़्तारी मां लॻे पियो त सोडा में जबल में लिकल हूंदो। ऐं अवां पंहिंजी फ़ौज तयारु करो ऐं सोडनि खे जबल मां ईअं खोटे कढंदासीं। नो महावीर जी नो। असांजा रोड रस्ता टुटल आहे। पारकर जी हद में जेके थाना अचनि था हुननि जो सिपाह घुरायो। जेकॾहिं सोडनि सां गॾु पंहिंजी फ़ौज निकल हूंदी त पोइ असांखे जदीद हथियारनि जी ज़रूरत पवंदी। जेकॾहिं रूपलो ॻोल्ही पंहिंजे सोडनि जो पतो ॾिए थो पोइ त बसि पारकर जी फ़ौज जी हिन लाइ काफ़ी आहे। सरकार माइकल टाइसन सरकार परहेजो मसोद ये सुना आजा बार बच्चा लगूंगा ये सब बढ़िया तू तो बोली नजी फौजा लाधो मूंखे चङी तरह यादि आहे अप्रैल जी उहा चांडो की राति जॾहिं पारकिरी कोली कातरिन मुंहिंजे फ़ौज जो खून मींहं जीअं वसायो मिस्टर लाधो तुंहिंजा असांखे थोरा आहे तो असांखे पनाह ॾिनी हुई वञो वञी वठी अचो हिनखे साथिल समेत पूरी सरकार ए अधीर सिंह ने महाराज जी जो एक करण जी जो बच्चों खराब है बहुत मौत प्यार कर मौत ने जो करते रहे तो देश 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 क्योंकि थक्या ही की ना अरे हूँ मरदा उन्हें जा इंद्र नस्ल आगे नौकरी करना गुड लादा नो प्रॉब्लम नो
ठीक है लादो के पियान ॾाढो सुठो ठहियो आहे लादो टैक्स लादो तो जी प्लान के मुताबिक रोपलो कोली साधन सुधो गिरफ्तार कियो रूपलो नो प्रॉब्लम पहले यो मुझे बताया तो काम रोपलो कह रहा है तो बुधाए तो जनार अच्छा है मारो नाम रूपलो कोली तुझा ब्याह साथी सोढ़ा के थे आहे मने मालूम पर साहब ए रूपले जो जिस्म कैद करने सोलो है पर सिंध तो पूरी ए रूपले जो रूम में रहे हमारा है वो कैसा असा के जिस्मन मारो कदा जगे तरह है रोपलो कोली असा जो हेक्टार जर पे नहीं सही सके तो अरे रोपले जरा लखे मारीदा फतेह कंदा पूरी दुनिया फतेह करे जे पाता आयो जिस में से रोपला ये भी का जिंदगी है हेडेस तुझे गौर जवान जिनके ऐसी आबाद जमीनों सरकारी नौकरियों नहीं खुशहाल बढ़ाए छड़ियो है तो भी असा के बाजे सोढ़न बागे जो पत्तो दे तू जैको बदले में घुरंदे तो किथे मने हसला मने हाथ में दे पांची धरती अता थारो कब्जो खत्म कराया पूछा तो सब हाँ तो असा जो ये मारो देश है मारी धरती है मारी धरती मारी इबादत है इन धरती ता शीश निमाए मारी इबादत इन धरती ता कुर्बान थे मारी इजाजत मिस्टर लाधो इनके समझा तू गाल समझ तू असा के सोढ़न जो पतो नहीं तो कैसी आजाद करदासी तो एक जमीनों दीदासी तुझे कोलिन के भी नौकरियों दीदासी ऐ तहफ़्फ़ुज़ भी दीदासी